वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सचमुच तो कहीं गुमसुम ॾिसी मूंखे निंड थी अचे। साले मूंखां सच ने पुछी तेने बेजार हाल ते मूंखे वॾियूं बन उहा त मुंहिंजे दिल खे ख़बर आहे न त हुनी कोट में रे बेजार मूंखे केतिरा ॾंभ ॾिना, मूंखे केतिरा सूर ॾिना। हेॾा साल खूनी कोट में ज़िल्लत जा तकलीफ़ुनि जा ॾींहं गुज़ारियमि। उहे ॾींहं त मूंखां विसरंदा ई कोन। रुॻो हिननि घरनि जे मसइलनि मां जान छॾायो। मौक़ो मिलंदे ई हिनखे ॾींदुसि चाॿोई हिकु लाला माल ख़लास। बाबा बेजार खान खे त मां कॾो को ख़त्म करे चुको हुजां, पर इहो ख़ान बहादुर मूंखे रोकियो वेठो। न त बेजार खान त हींअर ताईं हुजे ई कोन हा। बाबा ही सरदारनि जा ई थींदा आहिनि। भली इहो ख़ान बहादुर बेजार खान सां नाठाई छो न हुजे, पर हे वॾेरा, ये बोतार, ये पीर, ये सरदार, ये ख़ान बहादुर, उन्हनि खे हज़ारे अंदरूनी ख़दशा छो न हुजनि, भली नाठाई छो न हुजनि, पर हे हिक ॿिए जो तहफ़ुज़ कंदा आहिनि। तहफ़ुज़ सही थो चईं वाक़ई, सही थो चईं। तबक़ाती अमल वॾो फ़र्क़ु थो रखे ऐं अमीर कॾहिं कंहिं ग़रीब जो हमदर्द या दोस्त नथो थी सघे। इहा त हक़ीक़त आहे। बाबा तूं महिरबानी करे हिकिड़ो मूं ते एहसान कर। एहसान इहो करजो, महिरबानी करे। ॾिस ई बाबा हूं थो ॿुधाए त मुंहिंजे हिननि कुलनि तां मुंहिंजे धीउ बांगूअ जे ॿार वारी ज़िमेवारी लाइ बसि इन ॿार खां सवाइ मूंखे ॿियो को बि ॿार कोन्हे। ॿार रुॻो इहो रहंदो त जेके मूंसां इन बेवाजिबियूं कयूं इन बेजार ॼाणे मां ॼाणा। इन बेजार ख़ान खे त मां सिंध जो मेला न घुमाया न त चिभिड़ नालो नाहे मुंहिंजो। चिभिड़ चराखा चाॿोई हिकु ॾींदोसांसि लाला माल ख़लास। अब गूंगे जी भी तो ॻाल्हि न कर। मुंहिंजी बि शादी जो कुझु सोच, मुंहिंजी घणे में त आख़िर असांखे ई करणी आहे। ग़ुलाम रसूल जी हिननि ज़ालिम ज़ुबान वठे हुन वीचारे खे ऐबदार बणाए छॾियो। ऐबदार तूं छा थो सम्झी त हुनजी तकलीफ़ जो मूंखे अहसासु कोन्हे? बसि मां वक़्त जी तलाश में आहियां। जॾहिं बि मूंखे मौक़ो मिलियो त हुन बेज़ुबान जे हिक सूर जी हिक तकलीफ़ जो हिसाब किताब दाए बजाए वठंदुसि इन बेजार ख़ान खां। बाबा इन बेजार खान जी दुश्मन जी पलांद जी ज़िमेवारी तूं मुंहिंजे मथां रख। बाबा तूं हिननि ॻाल्हियुनि खे विसारे छॾ। मूंखे रुॻो इन वक़्त जो इंतज़ारु आहे त तव्हांजे विहांव खां पोइ मूंखे ॿियो को बि कमु कोन हूंदो। हिकु मां साल ॾींदुसि इन्हनि तकलीफ़ुनि ऐं ज़िलतुनि जो ॻाए बजाए ॻणे ॼाणे सभु हिसाब किताब मां इन बेजार ख़ान खां वठंदुसि।
मासा त मिठी ज़ात मूंखे ॾिसी मुंहुं छो थी फेराई। मां हिते का ग़लति ॻाल्हि करण जी नियत में न आयो आहियां। मूंखे तुंहिंजी मौजूदगी नागवार महसूस थींदी आहे मासात। तूं दिलि में न कज, पर इहा हक़ीक़त आहे। मासा मूंखां तोखे एॾी नफ़रत छो थी वई आहे? मासात कंहिं चयो आहे त मूंखे तोखां नफ़रत आहे? तूं घर में भले सॼो ॾींहुं मूंसां गॾु वेठो हुजे, दुनिया जहान जूं ॻाल्हियूं कर, मूंखे कोई एतिराज़ न आहे, पर ही जेका विच में पंहिंजी चाहत ॾेखारींदो आहे न, अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंखे नाहिनि वणंदियूं। मां पंहिंजे दिलि खे घणो ई सम्झाए वरितो आहे। हाणे मां तुंहिंजी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कोन कंदुसि, पर मां सां त नाराज़ न थिए त मां तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछी थो सघां? पुछ। इहो नौरोज़ केरु आहे? मासात तूं इहो नालो किथां ॿुधो? ॻाल्हि इहा आहे, मासात साले तुंहिंजो बाबो उन जे बारे में ज़िक्र पे कयो। उन दौरान मासात साले उन जो बार बार ज़िक्र पे कयो। कहिड़ो ज़िक्र मासात? मतलब त हदा साले नौरोज़ जे लाइ छा चई रहियो हुयो? वधीक त मूं कुझु बि न ॿुधो। मासात साले जो इहो मतिलबु हुयो त नौरोज़ खे तूं विसारे कोन सघी आहीं, इन करे तूं शादी जे ज़िक्र ते परेशान थी वेंदी आहीं। नौरोज़ केरु हुयो? जेकॾहिं अव्हां जी पाण में एतिरी मोहबत हुई, अव्हां जी पाण में शादी छो न थी? छा उन तोखे धोखो ॾिनो या तोखे छॾे हले वियो? सारम तूं था वञ, महिरबानी करे हे ॾिस, ऐं वरी कॾहिं हुन जो ज़िक्र मुंहिंजे साम्हूं न कजां। सभिनी वालदेन खे पंहिंजे नियाणी जी अहिड़ी तरबियत करणु खपे कि औखी सौखी वेल में हुन जे दिलि में को डपु ख़ौफ़ न हुजे। छा मुराद, तव्हांखे ख़बर आहे ज़हर अली त चए पियो चांडोकी खे कमीशन जा पेपर ॾियारे पाण सां पुलिस कमिश्नर कंदसि। बाबा साईं, मां सुबुह खां 13 वार कया आहिनि, उन मां 4 मिस थिया ऐं 9 निशाने ते लॻा आहिनि। मतिलबु त काल जी भेट में अॼु काफ़ी सुधारो आयो आहे। बरहाल प्रैक्टिस जेतिरी वधीक कंदीअ ओतिरो वधीक फ़ाइदो थींदो। चांडोकी धीअ इन निशाने पके करण जी धुन में तोखां त मंझंदि जी मानी विसरी वई आहे। अमां मानी खाए वरिती? मानी खे छॾ, तूं इहो ॿुधा त तुंहिंजो ज़हर अली सां राब्तो थियो आहे? हिन पंहिंजे माउ पीउ सां ॻाल्हायो बि आहे अलाए न? ऐं पंहिंजे माउ पीउ खे कॾहिं थो मोकिले तारीख़ वठण जे लाइ? बाबा साईं, अञा मुंहिंजी हुन सां ॻाल्हि न थी आहे। मूं सोचियो त ऑफिस टाइम खां पोइ राब्तो कंदमि। हिन वक़्तु ऑफिस जे कमनि में मसरूफ़ हूंदो, सही तरह सां ॻाल्हि कोन थी सघंदी। इहा चांडोकी जी ज़िम्मेदारी न आहे। ज़हर अली खे पंहिंजी ज़िम्मेदारी सम्झी पाण फ़ोन करणु घुरिजे असांखे। अम्मी तव्हां नेगेटिव छो था सोचो? आऊं राब्तो कयां या ज़हर अली ॻाल्हाए, इन सां कहिड़ो फ़र्क़ु थो पए? फ़र्क़ु पए थो धीअ। अॻिले जी संजीदगीअ जो अहिड़नि मौक़नि ते ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करण मां अंदाज़ो थींदो आहे। मेरू, जॾहिं माण्हू कंहिं सां रिश्तो जुड़ण जो तय करे वठंदो आहे त मामूली ॻाल्हियुनि ते ध्यानु कोन ॾिबो आहे। तूं अहिड़ी ॻाल्हि छो थी पैदा करी जंहिं मां को वहम गुमान पैदा थिए? बाबा साईं सम्झण जी कोशिश कयो। तव्हांखे चांडोकी जे वालदेन सां मिलण लाइ अचिणो ई पवंदो। बाबा साईं, जेकॾहिं चांडोकी तव्हांखे पसंदि आहे त पोइ तव्हां अचण खां लवायो छो पिया? बाबा साईं ॿुधो त। बाबा साईं त ॿुधण जे हक़ में ई न आहे। इन सिचुएशन में मां चांडोकी खे कीअं मुतमइन कंदुसि? सर, सूबेदार बचल आयो आहे तव्हां सां मिलण। मोकिलियो। यस सर। गुड आफ्टरनून सर।
सूबेदार बचर छा अपडेट आहे ख़ान बहादुर ऐं हुनजे पुट जे हवाले सां? सर मुंहिंजे मुख़बरनि जी मालूमात मुताबिक़ तव्हां ते हमले लाइ ख़ान बहादुर 12 माण्हू घुराया आहिनि ऐं इहा बि ख़बर पई आहे त तव्हांजी ट्रांसफर लाइ ख़ान बहादुर खे मथां खां ख़ातिरी ॾियारी वई आहे। मथां खां किथां? चवनि था त CM ताईं ख़ान बहादुर जी दांह पहुती आहे। कल्ह तव्हांजो ट्रांसफर ऑर्डर टाइप थी चुको हो। अच्छा, पोइ त ॾाढो ख़ुशि हूंदो ख़ान बहादुर। ख़ान बहादुर ॾाढो ख़ुशि आहे, रुॻो अव्हांजी ट्रांसफर जो इंतज़ारु अथसि। उन खां पोइ पहिरीं फ़ुर्सत में शाह मुराद खे टिकटिकी ते चाढ़ींदो। साईं, तव्हांखे छा थियो आहे? कल्ह त तव्हां ॾाढा ख़ुशि हुओ ऐं अॼु त मूंखे तव्हां परेशान था लॻो। ऐं तव्हां ॿुधायो न त ज़हर अली जेको SP आहे उहे तव्हां बदिली थियण वारो आहे, पोइ उन जो छा थियो? बसि ईअं सम्झ त अॼु सुभाणे जो महिमान आहे। साईं, इहा फापिल धूती हिते आई हुई ऐं अजीब अजीब ख़बरूं पई करे। कहिड़े हवाले सां? ॿुधाए पई साईं त शाह मुराद SP खे चयो आहे त फ़ौरन हू पंहिंजे घर वारनि खे घुराए वठे। हुननि 2-3 ॾींहंनि में साईं निकाह जो बि फ़ैसिलो करे छॾियो आहे। गांव आहे मोग जो लोलो अॼु ताईं। छा मतिलब साईं? ख़्याली पुलाव पचाइण मां को बि फ़ाइदो न आहे रुख़सार ते। शाह मुराद ख़ान धीउ जी शादी जा अरमान खणी हमेशह मैचल क़बर में ऐं संदसि छोरी शहरोज़ ख़ान जी आहे। शहरोज़ ख़ान खे जेकॾहिं साईं ॾींहं ॿिनि में SP जी चांड्रोकी सां निकाह करे विधो त पोइ? रुख़सार बेगम, मूंखे ख़बर या इहो चङी तरह ॼाणा त तूं असांजी बर्बादी में ख़ुशि आहीं। बसि मूंखे रुॻो थोरो दुनियावी ख़फ़न मां आज़ादु थिए, पोइ तोसां बि हिसाब किताब ज़रूरु थींदो। सुभान भली महफ़िल भला माण्हू भली आया भली आया। हुयूं अकड़ियूं जंजल यातियूं से हली आया हली आया। हिकिड़ो अण वणंदड़ मथां वरी साम्हूं अचण, ॾींहुं ने भागो बणिजी वियो। तूं कुझु बि चओ मन मिठी, सिर्फ़ 4 ॼाड़ा अथई। चइनि ॾींहंनि खां पोइ ॾिसजांइ त मां तोसां कीअं हिसाब घणे थो वठां। घणे अरे मन मिठी छा हूंदी आहे? इहा जेका दिलि में रहंदी आहे, अड़े शामिर जेका सुकून ॾियारींदी आहे, उनखे प्यार सां माण्हू मन मिठी चवंदा आहिनि। ख़्वाब ॾिसण ते बंदिश न आहे। छा अहिड़े? अदा इतनी सोनी चौकी है तो ना बड़ी जूब में वहाँ इसे किसी खबर में है। तो फिलहाल चुप कर। इन खूबसूरत दाने सां मूंखे निबराइण ॾे। हाथ मन मिठी, मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजी चांड्रोकी। मां छा पे चयो? अलाए छा पे चई? तूं इन क़ाबिल आहीं जो मां बि तोखे ध्यान सां ॿुधंदसि। यादि रख चांड्रोकी, ये तुंहिंजूं मस्तियूं ऐं चालाकियूं बसि थोरो ॾींहुं आहिनि। तुंहिंजे SP जो असां पूरो बंदोबस्तु करे छॾियो आहे। तूं पंहिंजो ख़ैरु घुर शहरोज़ ख़ान। एतिरो असो नड़ में रहण खां पोइ बि कुते जे पुछ वारो वकड़ न वियो अथई। ज़बान संभाले ॻाल्हाए न त। अदा ना मुझे जेने का डब्बू दिसो है ना मारने ने के तो मुझे रोई न चीज। वरी कॾहिं मुंहिंजे मथां हथु खयो अथई त कुल्हे का बाह कपे छॾींदी मां। Come here.
ऐं हमेशा दिल में मियां। ज़ीनत सम्झण जी कोशिश कर। चाची सावण सां भला मुंहिंजी कहिड़ी दुश्मनी आहे जो हुनखे मां ॼाणी वाणी धको हणंदुसि। जाणी वाणी या इत्तफ़ाक़ी तौर, पर मुंहिंजे पीउ खे तूं हलण खां त हलाक करे छॾियो न। मार पए न कामूअ खे, ओचितो धकु घुसाए वियो ऐं लठ वञी चाचे सावण खे जंग में लॻी। हाणे तूं ई ॿुधा सोडा, मां घर जो कमकार कयां या बाबा जी टहल टकोर कयां? चाचे सावण जी ख़िदमत में चाची फापुल जे वेठी आहे। बबर कॾहिं बेर झलिया आहिनि सोडा? तूं बि को दरवेश आहीं। ओचरी ज़ाल हुअण जे नाते चाची पापुल खे पंहिंजे मुड़ुस जी ख़िदमत करणु घुरिजे। अॼुकल्ह चाचो सावण चाची पापुल जी वधीक ॿुधंदो आहे ऐं सॼो ध्यानु माई पापुल ॾे अथसि। हा, हिन करे त माई पापुल खे पंहिंजे पाण ते वॾो पावर आहे। चए थी तोखे ऐं मूंखे कॾहिं बि हिकु थियणु कोन ॾींदी। बेवकूफ़ माई, मोहबत कंदड़ वारे खे भले केॾो बि मारे कुटे परे करे सघिजे थो, पर सच पुछी ज़ीनत, उन्हनि जूं दिलियूं कॾहिं बि धार नथियूं थी सघनि। आस्ते आस्ते आस्ते, वधीक न भञी कॾी। हाय ख़राब आई तूं पंहिंजो पाण सां कंदे। उथे उथे खीर पी, हैड विधी त मास सूर लही वेंदई, पी। बाबू शुक्र आहे, हॾीअ खे थोरी सीर आई आहे। चङो थियो जो कान भॻी, जे भॼे हा न त सॼी उमिरि हिन खट ते गुज़ारणी पवे हा। तूं खीर त पी, सॼो पी, सॼो पी। आए मूंखे ॻाल्हि त ॿुध, मूंखे त शक थो पवे तोखे ॼाणी बुझी डंडो त कोन ठोकियो अथनि। हा, ऐं जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि हुजे न मूंखे तूं ॿुधा, फ़ैसिलो छिकरायांसि, खान बहादुर वटि वञा थी या ऐं ॿ टे ॾोकड़ बि मिली पवंदा। खुदा खुदा कर न, वरी हादसनि में मुड़स ई मरी वेंदा आहिनि, पर मूंखे त हे मामूली चोट लॻी आहे। थोरो सूर आहे, का वॾी ॻाल्हि त कान्हे जो जंहिं ते अची तबसरो शुरू कयो अथई। भाई हे बि थी सघे थो इन हादसा ते इत्तफ़ाक़ जे बहाने उन भागो तोखे पंहिंजे रस्ते तां हटाइण जी कोशिश कंदो हुजे। हा रन, हा मां सम्झां थो त तूं ॻाल्हि में वकड़ छो पई विझें। रे मां चवां थो खुदा खुदा करे फितने खां मुड़ी वञो। अल्लाह जी सरकार ॾाढी थी। हा, असांखे अॻे ई सूर वरी हिते फितने फसाद जूं ॻाल्हियूं शुरू कयूं थी। हाय हाय, तूं त ॻाल्हि मां ॻाल्होड़ो ठा ऐं सॼी ख़बर अथम थी सा वॾो एज थी पियो अथई, वॾो एज आहे। अरे देर कान्हे, ऐं जॾहिं इहा भॼी वेंदई न पोइ अची मथो पट सां लॻंदई ख़बर त पोइ पवंदई। हा, कुदरत लोड़ायो अथई, अञा किथे अथई ॻाल्हि। चांडो की धीअ, तूं किॾां वई हुईं? ऐं भला ॿुध, इहो तुंहिंजो एॾो मूड ऑफ छो आहे? अम्मी 2-2.5 कलाक पहिरियां अदा जी क़बर ते गुल विझण वई हुयसि ऐं रस्ते में मूंखे शहरोज़ खान मिली वियो। पक सां चांडो की हुन तोसां बदतमीज़ी कई हूंदी। बदतमीज़ी छा अम्मी? हुन मूं ते हथ खणण जी कोशिश कई। चांडो की धीअ, ॾिस, तूं पंहिंजे बाबा साईं खे कुझु बि न ॿुधाइजां, न त हरू भरू वॾी खूनरेज़ी थी वेंदी। धीअ, खूनरेज़ी त मुंहिंजे चुप रहण जी सूरत में बि थी सघे थी अम्मी। कॾहिं कॾहिं नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते ख़ामोशी इख्तियार करण सां वॾनि माकियुनि जी रोनमा थियण जी वाट खुलंदी आहे। हीअ ॻाल्हि हर कंहिं दरगुज़र करण जहिड़ी न आहे अम्मी। धीअ, मूंखे ॾाढो डपु थो लॻे, पर इहो सभु कुझु ॿुधंदो त यकदमि बंदूक में हथु विझंदो। इन खां त बहितर आहे तूं ज़रली सां राब्तो कर, उन खां पुछ, उन खां सलाह वठ त छा करिणो आहे। सलाह मशवरो छा जो अम्मी? ज़रली खे चवां थी त उन शहरोज़ खान खे गीले वापसि लॉकअप में हाणे, त माण्हुनि तां डमर लहे। वहशी जानवरनि खे जेकॾहिं पिंजरे में बंदि न कंदो त ख़ल्क़ लाइ नुक़सान कंदा। चांडो की धीअ, छा थियो? फोन नथो खणे छा ज़रली? लाड साहब जो नंबर बंदि थो मिले।
चांडो की धीअ तूं त ॼाणी थी लाइट वयल हूंदी तंहिं करे फोन जी सर्विस बंदि हूंदी छो त तोखे ख़बर आहे त लाइट वेंदी आहे त मोबाइल टावर बि कमु छॾे वेंदा आहिनि। शहरोज खान किथे आहीं तूं? शहरोज खान। जी जी बाबा साईं। शहरोज ही तो कहिड़ी हरकत कई आहे? तोखे चंद ॾींहं पंहिंजे आपे में रहण कोन थो अचे? बाबा साईं मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तव्हां मूंसां आख़िर कहिड़ी ॻाल्हि ते नाराज़ आहियो? बाबा तोखे कहिड़ी ज़रूरत हुई चांडोकीअ जो रस्तो रोकण जी, हुन सां बदमाशी करण जी? तोखे शायदि ख़बर नाहे त मूं केॾी मुश्किल सां इन्हनि रस्तनि तां इहे कंधा हटाया आहिनि सिर्फ़ु तुंहिंजे लाइ। बाबा साईं इहो सभु कुझु ग़ैर इरादे सां थियो आहे। अचानक चांडोकी मुंहिंजे साम्हूं अची वई। वॾियुनि थोरियुनि ॻाल्हियुनि ते हिक ॿिए सां मोह मारी थी वई। ॾिस शहरोज खान, मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। चांडोकी का आम छोकिरी नाहे, न ई हू सावण फ़क़ीर जी धीउ वीनत आहे। कंहिंखे तूं पंहिंजे रोब ताब ऐं दरके दहमान सां चुप कराए सघी? बाबा साईं तव्हांखे त ख़बर आहे इन चांडोकीअ खे SP जी मगी आहे, न कि संदसि इन चांडोकी जी हैसियत छा आहे शहरोज खान जे साम्हूं अची। शहरोज खान तूं इहा ॻाल्हि सम्झण जी कोशिश छो नथो करीं त शाह मुराद ज़रे घटि बराबरी जो मल आहे, घटि न आहे हू बि। बाबा जानी मूं चांडोकी सां इन ॻाल्हि ते मुंहुं मारी कई आहे जो तव्हांजे वाता ई मूं ॿुधो त SP हितां वञण वारो आहे। चङो थियो जो तो मूंखे इहा ॻाल्हि यादि ॾियारी आहे। हींअर ई शहयार ख़ान खां फ़ोन ते पुछा कयां थो त अञा ताईं SP जी बदली छो न थी आहे, उन जो ऑर्डर अञा टाइप छो न आहे थियो। हींअर ई पुछांसि थो। आंटी अदा शहरोज न एतिरो कावड़ियो अन सफ़ा न चितो थी वियो। हा मन छोकिरी ते न ईअं हथ खणी धीरे चमाट लाया। छा? हाँ आंटी मूं न अदा ईअं हथ पकड़े वधो न छोकिरी खे चमा रणी कढे। हा शमीर तो छो भला तो पकड़ेस? वो इन करे आंटी जो छोकिरी न इलाही सोहणी हुई न, मूंखे वणे वई। शमीर कोॾो बदमाश आहे, मन सोनी छोकिरी ॾिठई ऐं तुंहिंजो मथो फिरी वियो। शमीर पोइ भला तो इहा ॻाल्हि पंहिंजे चाचा खान बहादुर खे पूरी ॻाल्हि ॿुधाई? हाँ चाचा खे न मूं अचण शर्त न सभु कुझु ॿुधाए छॾियो। हाणे अदा शहरोज न मूं ते कावड़ कंदो। छा कयां आंटी, मूंखे न जहिड़े खां डपु लॻंदो आहे, मूंखे रोइण ईंदो आहे। शमीर जेकॾहिं परावा जहिड़ा ॾिसी तोखे रोअण ईंदो त तूं पंहिंजी जंग कीअं खेॾींदे ऐं कीअं माण्हुनि सां विढ़ंदे? कहिड़ा शामिर खान जो दुश्मन जंहिंसां ई विढ़ंदो आई उन्हनि खां पलांद वठंदो। शामिर जो केने पलांद रहेला, कंहिंसां ई जंग कंदो। न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। मां त शमीर खे सम्झायां बि त तव्हांखे बहादुर थिए। मूंखे त दाल में कुझु कारो नज़र थो अचे। दाल में कारो हुजे या न बि हुजे, पर तुंहिंजी नियत में काराण ज़रूरु आहे। चल न ॻोठ में का न्याणी साणी तुंहिंजे साम्हूं अचे। इहा न्याणी सियाणी चांडोकी हुई, अचानक मुंहिंजे साम्हूं अची वई ऐं हुन सां मुंहिंजी मोह मारी थी वई। पर ॿुध शामिर, सिर्फ़ मूंखे एतिरो ॿुधाए त तूं बाबा वटि या चुगली चो आई? अदा कॾहिं थिए थो मूंखे ज़ोर थो थिए। सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।